सियारे में रस भरियल ऐं रंगारंगी मेवा खाइण सां पाणीअ जी खोट पूरी थियण सां गॾोगॾु उन्हनि में मौजूदु ग़िज़ाई शयूं ऐं एंटी ऑक्सीडेंट्स मुदाफ़ियती क़ुवत बि वधाइनि था। तहक़ीक़ मूजिबि मेवा ऐं भाॼियूं खाइण सां दिलि जी बीमारियुनि ऐं कैंसर समेत ॿियुनि बीमारियुनि खां तहफ़ुज़ मिले थो। हिंदुस्तानी माहिरनि जो चवणु आहे त सियारे में मुदाफ़ियती क़ुवत कमज़ोर थी वेंदी आहे ऐं खंघि ज़ुकाम समेत ॿियूं बीमारियूं थियण जो ख़तरो हूंदो आहे। जेकॾहिं पंहिंजी खुराक में मौसमी मेवनि खे शामिल कजे त न रुॻो मजमूई तौर ते सिहत बहितर थींदी पर बीमारियुनि जो मुक़ाबिलो करण लाइ मुदाफ़ियती क़ुवत बि पैदा थींदी आहे। इन ॾिस में माल्टो फ़ाइदो ॾिए थो। हिन में न्यूट्रिएंट्स, फाइबर, पोटाशियम ऐं विटामिन्स हूंदा आहिनि। माल्टो रेडिकल्स खे पैदा थियण खां रोके थो जेके कैंसर जो सबबु बणिजंदा आहिनि। हिन में मिलंदड़ फाइबर ऐं पोटाशियम दिलि जी बीमारियुनि खां बचाए थो। माल्टो फ्लूलाइड एंटी ऑक्सीडेंट जो असराइतो ज़रियो आहे जेको शुगर जे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद आहे। माल्टे में मौजूदु विटामिन सी जो वॾो मिक़दार खल खे ताज़ो ऐं मज़बूत रखे थो ऐं ज़ख़्मनि जे ख़ात्मे में मदद करे थो। इन खां सवाइ हिकु मेवो जापानी मेवे जे नाले सां सुञातो वेंदो आहे जंहिंमें केतिरा ई न्यूट्रिएंट्स मौजूदु हूंदा आहिनि। हिन में प्लांट कंपाउंड्स मिलनि था जिन में एंटी ऑक्सीडेंट ख़ासियतूं आहिनि। तहक़ीक़ ॿुधाए थी त जापानी मेवो केतिरनि ई क़िस्मनि जे कैंसर ऐं मेटाबॉलिक मर्ज़नि जी ख़तरे खे घटाए थो छो त हिन में कैल्शियम, फास्फोरस, आयरन, फाइबर ऐं एंटी ऑक्सीडेंट्स मिलनि था जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां मुदाफ़ियती क़ुवत वधाइनि था। सूफ़ बि हिकु अहिड़ो मेवो आहे जेको हर मौसम में मिलंदो आहे ऐं इंसानी जिस्म लाइ अणॻणिया फ़ाइदा रखे थो। हिन मेवे में मौजूदु फाइटो न्यूट्रिएंट्स शुगर, कैंसर ऐं हाइपरटेंशन जे ख़तरे खे घटाइनि था ऐं खल खे ताज़ो रखनि था। सूफ़ में मिलंदड़ एंटी ऑक्सीडेंट्स, फाइबर ऐं विटामिन सी समेत ॿियुनि बीमारियुनि खां बचाव जो ज़रियो आहिनि। हिननि खे खल समेत खाइणु घुरिजे छो त खल में विटामिन ई, सी, के, कैल्शियम ऐं फास्फोरस हूंदो आहे। इन खां सवाइ ॾाढ़ूं में फाइबर जो झझो मिक़दार हूंदो आहे ऐं हीउ वज़न घटाइण, कब्ज़ ऐं कोलेस्ट्रोल जी सतह खे घटाइण में मददगार आहे। ॾाढ़ूअ में मौजूदु पॉलीफेनोलिक कंपाउंड्स दिलि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि ऐं सिस्टोलिक ब्लड प्रेशर खे घटाइनि था। हिन में अहिड़ा कंपाउंड्स बि आहिनि जेके ॾंदनि, वात जी बूइ, बैक्टीरिया ऐं फंगस जे ख़तरे खे घटाइनि था।